बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां वॾी महिरबानी लीडर टीवी जी, जिन नौजवाननि खे हिकिड़ो प्लेटफॉर्म मुहैया कयो आहे त जीअं असां पंहिंजो आवाज़ु जेको आहे पूरी दुनिया ताईं पहुचाए सघूं। मुंहिंजो नालो साजिद हुसैन आहे ऐं मां पंहिंजी जेका आहे ग्रेजुएशन कई आहे क़ाइद अवाम इंजीनियरिंग यूनिवर्सिटी मां। उनखां अलावा आला तालीम जे लाइ ऐं जर्मनी मां डिजिटल मार्केटिंग सिखी आहे। सिंध जे माण्हुनि जे लाइ बेसिकली तालीम में जेको आहे हिकिड़ो त उहो स्टैंडर्ड कोन प्रोवाइड कयो आहे जेको ग्लोबली आहे। पूरी दुनिया में जंहिं लेवल जी जेका आहे तालीम ॾिनी थी वञे उहा सिंध जे ॿारनि खे उहा मुहैया कोन पई कई वञे। डिजिटल मार्केटिंग हिकु अहिड़ो जेको आहे चैप्टर आहे जेको दुनिया खे पाण में ॻंढे थो। उन में तव्हांजी ई कॉमर्स जेका आहे कारोबार तव्हां करे सघो था। दुनिया जे कहिड़े बि हिसे ताईं तव्हां जेको आहे तिजारती अमल जेको बि आहे उहो तव्हां हिक ॿिए सां एक्सचेंज करे सघो था। न सवाइ उनजे तव्हां तालीमी हिसाब सां बि उनखे पंहिंजो शाना बशाना हली सघो था। बेसिकली उन जा कुझु मिसाल आउं ॾींदुसि त तव्हां एमेज़ॉन जे बारे में या अली एक्सप्रेस ऐं या अली बाबा या उन खां अलावा फ्लिपकार्ट थी वियो या जेको आहे मिंत्रा आहे, इहे सभु इंटरनेशनल वेबसाइट्स आहिनि प्रोवाइड थियल आहिनि जेके बि। सिंपली उते छा करिणो आहे, पाण खे रजिस्टर करिणो आहे उन में ऐं उन में सिर्फ़ु ऐं पंहिंजी प्रोडक्ट पाण खे उहा उन में जेका आहे ॿुधाइणी आहे त मां वटि जेका आहे कहिड़ी प्रोडक्ट मौजूदु आहे। पूरी दुनिया में माण्हुनि उनखे जेको आहे उनखे परचेज़ करे सघनि था। आया की उहो 198 मुल्कनि मां कोई बि माण्हू हूंदो उनखे वेबसाइट जे ज़रिए ॾिसंदो ऐं उनखे जेको आहे परचेज़ कंदो उतां बि। सिंध जे में बि काफ़ी पोटेंशियल आहे। जीअं असां वटि हैंडीक्राफ्ट आहे, उहो दुनिया में हिकिड़ो निरालो ऐं यूनिक हिकिड़े क़िस्म जो हैंडीक्राफ्ट आहे असां वटि। आर्ट सां मुंसलिक असां वटि काफ़ी खोड़ सारियूं शयूं आहिनि। उनखां अलावा बि असां वटि खोड़ सारो जेको आहे जेको तिजारती ॿाहिरि एक्सपोर्ट करण जे हिसाब सां शयूं मौजूदु आहिनि। पर उन्हनि खे इहा ख़बर कोन्हे त जेको आहे असांखे इनखे सेल आउट कीअं करिणो आहे। डिजिटल मार्केटिंग बेसिकली इहो ई प्लेटफॉर्म जेको आहे प्रोवाइड करे थी त तव्हां पंहिंजे कंहिं ॻोठ मां वेही करे, कंहिं जेको आहे नंढड़े शहर मां वेही करे बैनुल अक़वामी जॻह ते तव्हां जेको आहे या ॿियनि मुल्कनि में तव्हां पंहिंजी जेका आहे तव्हांजी जेका प्रोडक्ट आहे उनखे कीअं तव्हां सेल करे सघो। हा, बेसिकली उन्हनि जे लाइ बि काफ़ी सारा प्लेटफॉर्म मौजूदु आहिनि, जीअं फाइवर थी वियो, अपवर्क थी वियो। हाणे उहे प्लेटफॉर्म्स आहिनि जेके असां सॉफ्टवेयर्स ठाहे करे या जेको आहे उनखां अलावा आर्किटेक्चर या डिज़ाइनिंग सां मुंसलिक जेके बि या ग्राफिक्स आहिनि, नौजवान भरपूर बल्कि पाकिस्तान जेको आहे हिन साल सभ खां वधीक इन शइ में ग्रो कयो आहे। इंजीनियरिंग जे हिसाब सां ऐं डिजिटल मार्केटिंग जे हिसाब सां पाकिस्तान हिन साल 2021 में सभ खां वधीक ग्रोथ कई आहे। सिंध जो न आहे बल्कि पूरी पाकिस्तान जो उन में अची वियो आहे। त फ्रीलांसिंग जे हिसाब सां जेके बि इंजीनियर्स आहिनि मुंसलिक आहिनि IT ऐं कंप्यूटर साइंस सां, उन्हनि हिन साल सभ खां वधीक दुनिया में ग्रो कयो आहे 2021 में।